अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी साज़ टीवी चैनल ते अवां सभिनी जी भली कार। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे इन चैनल सिंधी साज़ टीवी के सब्सक्राइब करियो। नाज़रीन, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जा चाहींदड़ हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसनि। नाज़रीन, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो एक दर्द भरी आवाज़ में तमाम प्यारो गानो तोखे छॾणो आहे त छॾे वञ जेको रिलीज़ थी चुको है। नाज़रीन, एक बेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो एक दर्द भरी आवाज़ में तमाम प्यारो गानो तोखे छॾणो आहे त छॾे वञ जेको रिलीज़ थी चुको है। इन गाने जो लिंक मुझे डिस्क्रिप्शन में ॾिनल है, जिते तव्हां इन गाने के ॿुधी सघो था। जे दोस्त अञा ताईं मुझे चैनल के सब्सक्राइब ना कयो त महिरबानी करे किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जे ख़ातिर इन चैनल के सब्सक्राइब करियो, महिरबानी।